आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल। तमाम मज़ा जी जैसे ॻाईंदा आहियो कलाम कंहिं बि फ़नकार नकुल कंदा आहियो त उन में तव्हांखे उनखे ॿुधंदा आहियो या पंहिंजा लफ़्ज़ पंहिंजी शाइरी पाण कंदा आहियो उन ते उनखे ॿुधी पोइ सोचींदा आहियूं त हाणे असां छा ठाहियूं, कीअं इन शइ जगत इहा शइ ठहंदी, पोइ उन ते दिमाग़ ॾींदा आहियूं, सोचींदा आहियूं, पोइ उहा पंहिंजे दिमाग़ ते सोचे लिखंदा आहियूं, पोइ ॿिया यादि कराईंदा आहियूं, लिखंदा असां ॿिए खां आहियूं, पोइ ॿियो यादि कराईंदासीं त हाणे हे लफ़्ज़ हे अथई, हे लफ़्ज़ हे अथई। मां साईं हाणे तव्हांखे मज़ा ॿुधायां थो, उमेदु आहे त तव्हांखे पसंदि ईंदो। हरे ग रे ग मा गम बाबा धनी दा बाबा पम गर सब निंड कर निभाग रे ना हे का बरे चार पंदी 8 9 10 11 12 आय 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 भूखो लगिया माने खनिया रे ना रे शमन वारे साईं मां पंहिंजो नओं मज़ा ठाहियो आहे, उहो तव्हांखे ॿुधायां थो। सैंडल खपा भल मोची मूंखे बूट था खपनि, हो मूंखे बूट था खपनि जो मुंहिंजा साला था अचनि, मूंखे बूट था खपनि जो मुंहिंजा साला था अचनि, वो सैंडल खपा भल मोची मूंखे बूट था खपनि, हिकु हुजे 3 फुट ॿियो खुड़ी बि वॾी, लॻे मुंहिंजे सालनि खे असर बि कंदी, वो सैंडल खपा भल मोची मूंखे बूट था खपनि। हितां वञा हे कर मदीने दिल बर जो दीदार थे, पहिरीं चुमा चा उठ चपन सां पोइ भली दमधार थे, पहिरीं चुमा चा उठ चपन सां पोइ भली दमधार थे। ओ सोहन सरकार जो सफ़ा क्या ईद खां वठी ईद थे, पाक रसूल लज रोज़े अंदर मुंहिंजी दीद थे, ओ सहन सरकार जो सफ़ा क्या ईद खां वठी ईद थे, पाक रसूल लज रोज़े अंदर मुंहिंजी दीद थे, ख़ुशियुनि खां ते वधे ख़ुशी दिल घणो ई बहार थे, पहिरीं चुमा चा उठ चपन सां पोइ भली दमधार थे, हितां वञा हे करू मदीने दिल बर जो दीदार थे, पहिरीं चुमा चा उठ चपन सां पोइ भली दमधार थे। जी नाज़रीन असीं सिंध जे तमामु सुहिणे रागी मोहतरम मोहम्मद जुमन भंड साहब सां गॾु मौजूदु आहियूं। साईं खां पुछूं था त असांखे कंहिंजो कलाम ॿुधाइनि पिया। साईं जानचंद जी ससुई साजिर जागी निंड मां करे रिया मुलारो वारे ससे साजुर जागे निंड मां, ससे साजुर जागे निंड मां, हो करे रिया मुलारो वारे पे, वो करे रिहा मुलारो वारे पे, ओ खणो हथड़ा भेनर घुरो तुआऊं, वञा थी पंहिंजे पुनल ॾाऊं, ओ खणो हथड़ा भेनर घुरो तुआऊं, वञा थी पंहिंजे पुनल ॾाऊं, पाए गल गिराटियूं हर हिक सां, पाए गल गिराटियूं हर हिक सां, ओ मोकिलण महल मन मारे पए, ओ मोकिलण महल मन मारे पए, ससे साझुर जागी निंड मां, ससे साझुर
जागीन रमा ओ करे री हाँ मोला रुवारे पे ओ करे री हाँ वो मोला रुवारे पे मोहम्मद जुमन साहब खां पुछंदासीं त साईं तव्हां तालीम जे हिसाब सां मिसाल जॾहिं तव्हां घटि आहियो त तव्हां पोइ कलामनि खे यादि कीअं कंदा आहियो ऐं कहिड़े तरीक़े सां उन्हनि खे पको कंदा आहियो? अॼु मूंखे पंहिंजो भाइटियो आहे जेको राति वेही यादि कराईंदो आहे, पना खोले हिकु हिकु लफ़्ज़ यादि कराईंदो आहे। तव्हांखे साईं हिन वक़्त ताईं घणा अंदाज़नि कलाम ऐं नातूं यादि आहिनि? साईं 52 खनि सूफ़ी कलाम यादि आहे ऐं 30-35 नातूं यादि आहिनि। उन सां गॾु वरी इश्क ॾे वेंदासीं त मिजाज़ी कलाम बि 100-150 थींदो। नाज़रीन, हीअ असांजा तमामु सुरीला सुठा फ़नकार आहिनि। तव्हां पंहिंजी महफ़िलुनि में साईंजनि खे घुरायो ऐं साईंनि खे ॿुधो। इनशाअल्लाह ही फ़नकार तव्हांजी हुन महफ़िल खे 14 चंड हणी छॾींदा। तव्हांखे मज़ा गीत कलाम ऐं टोटका ॿुधाईंदा। उनखां तव्हांखे राग जेको असुलु राग आहे, जंहिंजी राग साईंनि खे ॼाण आहे, उहो राग जा सुठा सुठा कलाम तव्हांखे ॿुधाईंदा। यानी तव्हांजी महफ़िल इनशाअल्लाह सुहिणी थी पवंदी, ख़ूबसूरत थी पवंदी ऐं माण्हुनि खे वणंदड़ थी पवंदी। आख़िर में आऊं पंहिंजे प्यारे फ़नकार मोहतरम मोहम्मद जुमन बंड साहब खां तव्हां लाइ मैसेज वठंदुमि त तव्हां सभिनी पीढ़ी प्यारनि खे मैसेज ॾे, उन मैसेज ते तव्हां अमल ज़रूरु कजो। दोस्तो अव्हांखे भारत आहे, जेको असांजो हाल एॾा वॾा फ़नकार कोन हो, हिन जेको असां महिनत कई आहे अव्हांखे असां चऊं था त तव्हां रूह सां ॿुधो, ध्यान सां ॿुधो, असां सां तव्हां खिली ॻाल्हाईंदा रहो, असांखे ॾिसंदा रहो। असां लाइ गंज आहे। आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल।